पाड़े वेद हुआ में तामू मूर न पुछया। पाड़े वेद हुआ में तामू मूर न पुछया, तहीं लाए पया में मोरे सर अखिन में। अस्सलाम वालेकुम नादरीन, प्रोग्राम मेरान क्लिनिक में अवां खे दिल जी गहराइन सां भलीकार। ऐं अवां जो मेज़बान डॉक्टर मखदूम बिलावल। उम्मीद तो कयां तव्हां बिल्कुलु ठीक ठाक हूंदा, सेहतमंद हूंदा ऐं सेहत जहिड़ी नेमत सां आरास्ता थींदे ख़ुशगवार ज़िंदगी गुज़ारे रहिया हूंदा। हर हफ़्ते छंछर जे ॾे शाम जो 7:10 ते आउं अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थींदो आहियां ऐं पंहिंजी गुफ़्तगू थींदे असांजे मुआशिरे में जेके आम बीमारियूं आहिनि उन्हनि ते। ऐं अॼु बि असां हिकु अहिड़ो टॉपिक खणी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं, मिसिंग टुथ ऐं उन जा जेके आहिनि उहे फिज़िकल ऐं इमोशनल हेल्थ ते कहिड़ा असर पवनि था। यानी अगरि को माण्हू आहे कंहिं बि वजह सां उनजो जेको आहे उहो ॾंदु मिसिंग आहे, उनजी जेका आहे उहो टुटी पियो आहे, का बि अहिड़ी वजह जे करे उहा शइ थी आहे, त उन खां पोइ उनजी जिस्मानी सिहत ते कहिड़ा असर थियनि था, ज़हनी सिहत ते कहिड़ा असर थियनि था, उन जे करे माण्हू मुंझारे जो, एंज़ाइटी, डिप्रेशन जो शिकार थिए थो। इन जे लाइ गुफ़्तगू करण जे लाइ असां वटि मौजूदु आहिनि डॉक्टर बख़्तावर अरसलान। पाण माशाल्लाह सां कंसल्टेंट प्रोस्थोडोंटिस्ट आहिनि ऐं उन खां पोइ हींअर रिसेंटली हिकु एग्ज़ाम बि पास कयो आहे। उन खां पोइ 3 मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे मुल्कनि में प्रैक्टिस करे सघनि थियूं। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहिबा, कीअं आहियो? ठीकु आहियो? वालेकुम सलाम जी, बिल्कुल ठीक। प्रोग्राम मेरान क्लिनिक में अवां खे दिल जी गहराइन सां भलीकार। थैंक यू सो मच। अच्छा, सब खां पहिरियां त अवां खे जेके आहिनि उहे हार्टिएस्ट कॉन्ग्रेचुलेशंस, तव्हां माशाल्लाह सां एग्ज़ाम क्लियर कयो आहे। शुरूआती तौर ते आउं इन खां ई शुरूआत कंदुमि अवां खां, त कहिड़ो इहो एग्ज़ाम हुयो ऐं उन खां पोइ एग्ज़ाम क्लियर करण खां पोइ हींअर तव्हां जेको आहे उहो कहिड़नि कहिड़नि मुल्कनि में प्रैक्टिस करे सघो था ऐं आम हिकिड़ो जेको असांजो डेंटल स्टूडेंट आहे उहो इन्हनि में कीअं अची सघे थो? ओके, एक्चुअली जेका मूं रिसेंट एग्ज़ाम क्लियर कयो आहे उहो आहे DHA, दुबई हेल्थ अथॉरिटी जो। सो हाणे मूंखे इंशाल्लाह उनजो लाइसेंस मिली वियो आहे कि आई कैन प्रैक्टिस ओवर देयर एज अ स्पेशलिस्ट प्रोस्थोडोंटिस्ट। यानी मूं जेका पंहिंजी स्पेशलाइज़ेशन कई आहे FCPS इन द फील्ड ऑफ प्रोस्थोडोंटिक्स में कई आहे। तो अगरि तव्हांखे गल्फ कंट्री में प्रैक्टिस करणी आहे त तव्हांखे उनजो ऑब्वियसली लाइसेंस ऑब्टेन करणो पवंदो। त उनजे लाइ पहिरीं मूं वटि लाइसेंस हो सऊदी अरेबिया जो, आई कैन प्रैक्टिस ओवर देयर एज वेल। ऐं हाणे मूं वटि लाइसेंस आहे दुबई हेल्थ अथॉरिटी जो, तव्हां UAE में बि प्रैक्टिस करे थी सघां। ऐं सेकेंड तव्हांजो क्वेश्चन हो कि हिकिड़ो जर्नल डेंटिस्ट उहो कीअं थो ऑब्टेन करे सघे। जेका मूं एग्ज़ाम ॾिनो हो उहो एज ए स्पेशलिस्ट प्रोस्थोडोंटिस्ट एग्ज़ाम ॾिनो हो। स्पेशलिस्ट जो एग्ज़ाम अलॻि थींदो आहे ऐं जर्नल डेंटिस्ट जो एग्ज़ाम अलॻि थींदो आहे। बट येस, अगरि तव्हांजी क्वालिफिकेशन, तव्हांजी डिग्री कंप्लीट आहे, तव्हांजो डेटा फ्लो थियल आहे, तव्हांजी डॉक्यूमेंटेशन कंप्लीट आहे, त तव्हां एज अ जर्नल डेंटिस्ट बि अप्लाई करे सघो था। अच्छा, हिकु जेको जर्नल डेंटिस्ट आहे उहो कंसल्टेंट प्रोस्थोडोंटिस्ट खां कीअं डिफरेंट थिए थो? मतिलबु अव्हां जी हिन में कीअं स्पेशलिटी थिए थी ऐं उहा पर्टिकुलरली कहिड़े एरिया खे डेंटिस्ट्री जी फील्ड में कवर कंदा आहियो? ओके, अच्छा, फॉर जर्नल डेंटिस्ट थियण जे लाइ तव्हां कंदा आहियो BDS। ओके, BDS करण खां पोइ तव्हांजूं डेंटिस्ट्री में डिफरेंट फील्ड्स हूंदियूं आहिनि, ठीकु आहे। उन में इट्स अप टू यू, तव्हांजो जेका बि चॉइस ऑफ इंट्रस्ट आहे उहो तव्हां चूज़ कंदा आहियो ऐं तव्हां उन में ट्रेनिंग कंदा आहियो। हाणे अगरि इफ़ यू टॉक अबाउट पाकिस्तान, त उनमें डिफरेंट डिग्री प्रोग्राम्स आहिनि। जेका मूं कयो आहे उहो FCPS आहे। FCPS 4 ईयर डिग्री प्रोग्राम हूंदो आहे। उन खां पोइ यू बिकम अ कंसल्टेंट प्रोस्थोडोंटिस्ट, जेका मां थी आई आहियां। त उहो डिफरेंट ईअं हूंदो आहे कि जर्नल डेंटिस्ट जेका बेसिक प्रोसीजर्स आहिनि उहो हर फील्ड जो करे थो सघे। बट जेको कंसल्टेंट प्रोस्थोडोंटिस्ट हूंदो आहे उहो तव्हांजे मुंहुं जे अंदरि टीथ आहे, सॉफ्ट टिश्यू आहे, या इवन को पार्ट मिसिंग आहे लाइक टंग, ज़बान या जॉ, जबड़े जो हिस्सो मिसिंग आहे ड्यू टू ओरल कैंसर या ट्रॉमा या कंहिं बि वजह सां, त जेको प्रोस्थोडोंटिस्ट हूंदो आहे उनजो कमु हूंदो आहे उनखे रिप्लेस करण विद द हेल्प ऑफ आर्टिफिशियल सब्स्टिट्यूट्स। सही। अच्छा, हाणे इन में इहो ॿुधायो त जेको मिसिंग टुथ आहे, जेकॾहिं पाण स्पेसिफिक इन शइ ते ॻाल्हायूं, मां ॿुधायो त मुख़्तलिफ़ जेकॾहिं अगरि ओरल कैविटी जा पार्ट्स मिसिंग आहिनि त तव्हां उन्हनि खे जेको आहे ट्रीट करे सघो था ऐं उन्हनि खे रिप्लेस करे सघो था या इम्प्लांट्स जे ज़रिए उन्हनि जी ट्रीटमेंट करे सघो था। हिकु माण्हू आहे, को बि पेशेंट आहे, उनखे कंहिं बि वजह सां ट्रॉमेटिक जेके आहिनि उहे जेको आहे उनजो टुथ मिसिंग आहे। हाणे उन जेको मिसिंग टुथ आहे उनजो फिज़िकल हेल्थ ते बि को असरु पवे थो, यानी जिस्म जा ॿिया बि जेके हिस्सा आहिनि उन्हनि ते बि को असरु पवे थो, या सिर्फ़ु बसि उहो हिकिड़ो वात जे हिन में मिसिंग टुथ ऐं उनखे ई जेको रिप्लेस करणु, ख़ूबसूरती, स्माइल उनजे लाइ हूंदो आहे, या उनजा ज़हनी ऐं जिस्मानी तौर ते बि के जेके आहिनि उहे असरु थियनि था? नो, ॾिसो, अगरि तव्हांजो ॾंद आहिनि उनजो बेसिकली जेका असां वटि फंक्शन हूंदो आहे उहो हूंदो आहे कि फंक्शन में अचे थो च्यूविंग, यानी मैस्टिकेशन, खाधे खे चॿाइणु।
सेकेंडली ऑब्वियसली एस्थेटिक्स, माण्हू सम्झंदा आहिनि कि बस ख़ूबसूरती जे लाइ ॾंद आहिनि, सिर्फ़ु ख़ूबसूरती जे लाइ कोन हूंदो आहे ॾंद। तव्हांजा जेके ॾंद आहिनि उनजो फंक्शन खाइण बि हूंदो आहे, ऐं हिकिड़ो फंक्शन आहे जेको माण्हुनि खे ख़बर न आहे, स्पीच। देयर आर सर्टेन साउंड्स जेका तव्हां पंहिंजे ॾंदनि सां ई जॾहिं तव्हांजी ज़बान टच कंदी आहे, टी साउंड आहे, डी साउंड आहे, एफ वी एस साउंड, सर्टेन साउंड्स आहिनि, उहो तव्हां प्रोड्यूस कंदा आहियो विद योर टीथ, ठीकु आहे। हाणे अगरि तव्हांजो हिकिड़ो बि ॾंद मिसिंग आहे, ऐं सभिनि ॾंदनि जी ॻाल्हि नथी करियां, ऑब्वियसली जॾहिं तव्हांजा सभु ॾंद मिसिंग आहिनि उन्हनि जो त ड्रास्टिक इफेक्ट्स आहिनि ई आहिनि, बट इफ यू टॉक अबाउट कि सिर्फ़ु हिकिड़ो ॾंद मिसिंग आहे त उनजा कॉन्सिक्वेंसिस बि हूंदा आहिनि। पहिरीं आउं ॾंदनि खां ई शुरू कंदसि कि मुंहं में छा इफेक्ट थींदा आहिनि, पोइ बॉडी एंड पोइ पाण साइकोलॉजिकल हेल्थ जी ॻाल्हि सही। कंदासीं, ठीकु आहे। थोरो सो डिटेल्ड आंसर हूंदो। अगरि तव्हांजो हिकिड़ो सिंगल टूथ बि मिसिंग आहे न, त छा थींदो आहे कि तव्हांजी उहा जॻह ख़ाली आहे, तव्हांजा बराबरि वारा ॾंद उनमें शिफ्ट थियणु शुरू थी वेंदा आहिनि, तव्हांजो स्पेस नैरो डाउन थी वेंदो आहे, ठीकु आहे। ऐं मथियों वारो जेको ॾंद आहे उनखे बि स्पेस मिलंदी आहे, उहो हेठि अचणु शुरू थी वेंदो आहे, तव्हांजी हॾी ॻरणु शुरू थी वेंदी आहे, बोलनॉस चवंदा आहियूं, तव्हांजो मसूड़ ॻरणु शुरू थी वेंदा आहिनि, एंड उन सां तव्हांजी ओक्लूजन असां जेके चवंदा आहियूं, यानी बाइट डिस्टर्ब थी वेंदी आहे, तव्हां पंहिंजा ॾंद सही सां मिलाए कोन सघंदा आहियो। उनजी वजह सां तव्हांखे जॉइंट में, जेके असां टीएम जे जॉइंट चवंदा आहियूं, तव्हांजे मसल्स में, मैस्टिगेटरी मसल्स जेका चॿाड़ण वारा मसल हूंदा आहिनि, उन में डिस्टर्बेंस थियणु शुरू थी वेंदी आहे, त ओवरऑल माउथ हेल्थ जेका आहे उहा डिस्टर्ब थींदी आहे। सिर्फ़ु अगरि हिकु ॾंद बि मिस हुजे त उनजे हा, करे बि इवन अ सिंगल टूथ इज मिसिंग। बाक़ी जिते आउं ॻाल्हि ई कोन पई करियां, अगरि तव्हांजा मल्टीपल मिसिंग टीथ आहिनि त वधीक कॉन्सिक्वेंसिस थींदा। सही। ही तव्हांजा ओरल स्ट्रक्चर्स कीअं चेंज थियनि पिया, उन्हनि जा छा ड्रास्टिक इफेक्ट्स थियनि पिया इन नेगेटिव वे, उहो ॿुधायां पई। उनखां पोइ ऑब्वियसली जॾहिं तव्हांजा ॾंद कोन आहिनि या हिकिड़ो बि ॾंद कोन्हे, यू आर नॉट एबल टू च्यू प्रॉपरली, तव्हां पोइ हार्ड फूड खाइणु छॾे ॾींदा, जंहिंमें मीट थी वियो, फाइबरस फूड थी वियो, जेको तव्हांखे न्यूट्रिशन ॾिए पियो। तव्हांजी न्यूट्रिशन कॉम्प्रोमाइज़ थी, जॾहिं तव्हांजी न्यूट्रिशन कॉम्प्रोमाइज़ थी त ऑब्वियसली तव्हांजी गट हेल्थ ख़राब थिए पई, डाइजेस्टिव सिस्टम ख़राब थींदो न, यानी हाज़मे वारो जेको सिरिश्तो आहे एग्ज़ैक्टली। पूरो। हा, उनखां पोइ तव्हांजी जॾहिं न्यूट्रिशन कॉम्प्रोमाइज़ थिए पई त तव्हांजी क्वालिटी ऑफ लाइफ कॉम्प्रोमाइज़ थी, जॾहिं तव्हांजी एक्ज़ैक्टली। क्वालिटी ऑफ लाइफ कॉम्प्रोमाइज़ थी त तव्हांखे साइकोलॉजिकल इम्पैक्ट थींदो ई थींदो, चाहे उहो अॻियां वारो ॾंद हुजे, चाहे पोस्टीरियर टूथ हुजे। पोस्टीरियर ॾंद सां तव्हांजो डाइजेस्टिव सिस्टम ऐं न्यूट्रिशनल डेफिशिएंसी थिए पई, ऐं एंटीरियर त उहे ई सोशली तव्हां जेका आहे न एतिरा कॉन्फिडेंट कोन हूंदा, तव्हांजो सेल्फ स्टीम लो डाउन थी वेंदो, तव्हां पिक्चर्स कोन कढाईंदा, तव्हां स्माइल प्रॉपरली कोन कंदा, तव्हां गैदरिंग्स खे अवॉइड कंदा, स्पेशली इफ यू आर अ सोशल पर्सन, तो ओवरऑल इहो इफेक्ट थींदा आहिनि। अच्छा, हाणे इन जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त अव्हां माशाल्लाह सां इन में महारत बि रखो था, त अव्हां छा सम्झो था त असांजे मुआशिरे में जेको मिसिंग टूथ जो प्रॉब्लम आहे, यानी जेको ॾंद टुटल आहे, या इन जा केतिरो आम आहे, कॉमन आहे असांजी सोसाइटी में? इट्स वेरी मच कॉमन। ईअं आउं पर्टिकुलर फैक्ट्स एंड फिगर इन लाइ नथी ॿुधाए सघां छोकी माण्हू रिपोर्ट ई कोन कंदा आहिनि, उनखे निग्लेक्ट एतिरो कंदा आहिनि कि असां वटि एतिरी रिपोर्टिंग कोन थींदी आहे। बट असां वटि जेको बि पेशेंट ईंदो आहे, हर मुंहिंजे पेशेंट में मिसिंग टीथ हूंदा आहिनि, डिकेड टूथ हूंदा आहिनि, डैमेज्ड हूंदा आहिनि, ठीकु आहे, हर पेशेंट में। एंड उनजी रीज़न इहो आहे कि माण्हुनि में अवेयरनेस बि कोन्हे, न इवन इफ दे आर अवेयर त हू पंहिंजे ॾंदनि जो ईअं ख़्यालु उहे नथा रखनि जीअं हू पंहिंजी बॉडी जो ख़्यालु रखनि था। ऐं ॿियो मुंहिंजे ख़्याल सां तव्हां पुछो कि वजह छा आहे डैमेज थियण जी? हा, केतिरो कॉमन आहे, उनजा कहिड़ा कहिड़ा कॉज़िस आहिनि? मल्टीपल कॉज़िस आहिनि। तव्हांजी डेंटल कैरीज़ जेके असां चवंदा आहियूं, जेके असां चवंदा आहिनि माकूड़ी लॻी वई, ठीकु आहे, डेंटल डीके थी वियो, ठीकु आहे, कीड़ो लॻी वियो। तव्हांजो फूड हैबिट्स छा आहिनि, अगरि त तव्हां शुगरी इंटेक जाम था कयो, अगरि तव्हांजो एसिडिक बेवरेजिस कंज्यूम करियो था, जीअं कार्बोनेटेड ड्रिंक्स आहिनि या कोला आहे, पेप्सी आहे, उनजो इस्तेमालु वधीक था करियो, तव्हांजी ओरल हाइजीन पुअर आहे, तव्हां ब्रशिंग कोन था करियो या ब्रशिंग टेक्निक सुठी कोन्हे, तव्हांजो लाइफ स्टाइल छा आहे, स्मोकिंग जेका आहे उहो करियो था, अल्कोहलिज़म आहे, सब्सटेंस अब्यूज़ आहे, या का सिस्टमैटिक हेल्थ आहे, जीअं डायबिटीज़ आहे, हाइपरटेंशन आहे, ऑस्टियोपोरोसिस आहे, त उहो सभु कॉज़िस आहिनि तव्हांजो मिसिंग टूथ जा। अच्छा मैम, अगरि हिकिड़ो को बि पेशेंट आहे मिसिंग टूथ सां अव्हां वटि अगरि प्रेज़ेंट करे थो, त सभ खां पहिरियां जेको आहे उनजी अव्हां इन्वेस्टिगेशन कीअं कंदा आहियो, यानी उनजी डायग्नोसिस थिए त उनजो कॉज़ कहिड़ो आहे, हींअर उनजी बॉडी में कहिड़ा कहिड़ा इफेक्ट्स आहिनि, त उनजो हिकिड़ी पर्टिकुलर इन्वेस्टिगेशन मेथड्स हूंदा आहिनि, या टोटली जेका डायग्नोसिस तव्हांजी हूंदी आहे उहा हिन ते एग्ज़ामिनेशन बेस्ड हूंदी आहे? नो, बेसिकली असां हिस्ट्री खां स्टार्ट कंदा आहियूं, मतिलबु ए टू ज़ी अगरि असां चऊं त वी स्टार्ट विथ हिस्ट्री में असां पूरो हिस्ट्री पुछंदा आहियूं कि पेशेंट खे सिस्टमैटिक डिज़ीज़ त कोन्हे, छा छो कि तव्हांजो ट्रीटमेंट प्लान में सिस्टमैटिक हेल्थ पेशेंट जी इलाही ज़रूरी आहे, ठीकु आहे, उहो चेंज करे छॾींदी आहे तव्हांजे ट्रीटमेंट प्लान खे, या मॉडिफाई करिणो पवंदो आहे तव्हांखे ट्रीटमेंट प्लान।
देन असां एग्ज़ामिनेशन कंदा आहियूं जंहिंमें एक्स्ट्रा ओरल बि ईंदो आहे, इंट्रा ओरल बि ईंदो आहे। देन वी कम टू द इन्वेस्टिगेशंस में अगरि कंहिं पेशेंट खे सिस्टमेटिक डिज़ीज़ आहे त असां लैब्स कराईंदा आहियूं, ठीकु आहे। जीअं पेशेंट खे डायबिटीज़ आहे त असां डायबिटीज़ जे लाइ HbA1c कराईंदा आहियूं। हाइपरटेंसिव पेशेंट आहे त जेको उनजो प्राइमरी फिजिशियन आहे उनजो असांखे ज़रूरु उनजी नोटिंग खपे, ठीकु आहे, टू अप्रूव के असां ट्रीटमेंट जी तरफ़ वञूं। एंड देन असांजूं पंहिंजूं कुझु इन्वेस्टिगेशंस हूंदियूं आहिनि जंहिंमें कुझु रेडियोग्राफ्स हूंदा आहिनि, लाइक पेरियपाइकल रेडियोग्राफ्स, पैनोरामिक हूंदा आहिनि। एंड अगरि इफ वी आर गोइंग फॉर इम्प्लांट्स त CBCT हूंदा आहिनि। बहरहाल नाज़रीन, पंहिंजी हिन ते जेका आहे गुफ़्तगू जारी आहे, हिते वक़्तु थियो आहे नंढड़ी ब्रेक जो। इंशाल्लाह मुलाक़ात कयूं था हिकु नंढे ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। पंहिंजी ॻाल्हि ॿोल थी रही आहे मिसिंग टूथ ते। हुन सां असांजी जेका आहे उहा ब्रेक ते वञण खां पहिरियां ॻाल्हि ॿोल थी रही हुई त कीअं अगरि हिकिड़ो माण्हू अचे थो, उनजो ॾंदु मिसिंग आहे, को बि जेको आहे उहो चाहे उहो ॿाहिरां हुजे चाहे उहो अंदरियों हुजे, त उन शइ जी कीअं हिकिड़ो डॉक्टर तशख़ीस करे थो। त डॉक्टर बख्तावर आवाज़ इनखे मूंखे ॿुधायो त अगरि पेशेंट तव्हां वटि अचे थो त उनजी तशख़ीस यानी डायग्नोसिस अगरि असीं कंदा आहियूं त उनजा कहिड़ा कहिड़ा जेके आहिनि उहे स्टेजिस हूंदा आहिनि? डायग्नोसिस में हिस्ट्री पहिरीं सां पेशेंट खां वठंदा आहियूं। उन हिस्ट्री में असां वी मेक श्योर कि पेशेंट सिस्टमैटिक हेल्दी आहे या न, उनखे का सिस्टमैटिक कोमॉर्बिड आहे। ऐं इन खां अलावा पेशेंट जी पंहिंजूं एक्सपेक्टेशंस एंड विल पावर छा आहे, छो कि ट्रीटमेंट जेका आहे उहो पेशेंट जो बि म्यूचुअल आहे न, इट्स म्यूचुअल। Exactly. पेशेंट जो फैक्टर केतिरो आहे। एंड देन असां एक्स्ट्रा ओरल इंट्रा ओरल एग्ज़ामिनेशन एंड देन इन्वेस्टिगेशंस में लैब्स एंड देन असांजो कुझु एक्सरेज हूंदा आहिनि जंहिंमें पेरियपाइकल आहे एक्सरे, OPG अगरि असांखे नीड हूंदी आहे। इट डिपेंड्स न पेशेंट में केतिरा मिसिंग टूथ आहिनि ऐं असां ट्रीटमेंट प्लान कहिड़ी तरफ़ वञूं पिया, उन हिसाब सां असां इन्वेस्टिगेशन कंदा आहियूं। एंड समटाइम्स इफ वी आर गोइंग फॉर इम्प्लांट्स त पोइ असां CBCT बि कराईंदा आहियूं। अच्छा, हाणे इन में तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई त जेके सिस्टमिक डिज़ीज़िस आहिनि, जेकॾहिं आउं स्पेसिफिक ॻाल्हायां त डायबिटीज़ आहे, हाइपरटेंशन आहे, ऑस्टियोपोरोसिस आहे, डायबिटीज़ आहे, हाइपरटेंशन ऐं ऑस्टियोपोरोसिस आहे, त उन्हनि में जेको आहे उहे बि जेके आहिनि उहे ॾंदनि ते असरअंदाज़ थियनि थियूं ऐं उन्हनि जे करे बि जेके आहिनि उहे ॾंद ख़राबु थियनि था, किरी पवंदा आहिनि। हिकिड़ो माकुड़ी आहे या जेके टुथ डिके आहिनि उन्हनि जो त असरु थिए थो, पर सिस्टमिक डिज़ीज़िस जो बि छा ॾंदनि ते उन्हनि ते असरु पवंदो आहे? उन्हनि ते जेको आहे अॻिते हली उहे ॾंदनि जे किरण जो ऐं ख़राबु थियण जो सबबु बणिबियूं आहिनि? डेफिनेटली जेका बि सिस्टमेटिक डिज़ीज़ आहे इन अ वे और अदर हू तव्हांजी ओरल हेल्थ ते बिल्कुलु अफेक्ट हुनजो हूंदो आहे। मोस्ट कॉमनली असां वटि डायबिटीज़ आहे। ओके, डायबिटीज़ में तव्हांजी इम्यूनिटी कॉम्प्रोमाइज़ आहे, तव्हांजी जो गम्स जेका आहे या तव्हांजो जेको ओरल कैविटी आहे इट्स मोर प्रोन टू इन्फेक्शंस। उनमें इन्फेक्शन थियण जो चांस वधीक हूंदो आहे। तव्हांजी वूंड हीलिंग कॉम्प्रोमाइज़ थींदी आहे। तव्हांजा जेके गम्स वीक हूंदा आहिनि, तव्हां मसूड़ जॾहिं वीक थी वेंदा आहिनि त ऑब्वियसली तव्हांजा ॾंद हिलणु शुरू थी वेंदा आहिनि ऐं इन पेशेंट्स खे ओरल हाइजीन वधीक करण जी ज़रूरत हूंदी आहे, ओरल केयर करण जी वधीक ज़रूरत हूंदी आहे, छो कि इन्हनि में ॾंद जल्दी हिली वेंदा आहिनि। ऑस्टियोपोरोसिस अगरि असां ॻाल्हि करियूं त उन में एज सच डायरेक्ट ॾंद ते अफेक्ट त कोन्हे, पर बोन जी डेंसिटी कॉम्प्रोमाइज़ आहे। जॾहिं हुनजो बोन ई कमज़ोर आहे जेको ॾंद खे पकड़े वेठो आहे त ऑब्वियसली ॾंद जेका आहे उहो जल्दी लॉस थी वेंदा। इन तरह सां हाइपरटेंशन आहे। हाइपरटेंशन में देयर आर सर्टेन मेडिकेशंस जेका उन्हनि खे मेडिकेशंस ॾींदा आहियूं उहो ड्राइनेस ऑफ माउथ कंदियूं आहिनि, जेके असां ज़ीरोस्टोमिया चवंदा आहियूं। ऐं कुझु मेडिकेशंस अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेका मसूड़नि ते अफेक्ट कंदियूं आहिनि, जंहिंखे असां चवंदा आहियूं जिंजाइवल हाइपरप्लेसिया, यानी मसूड़नि जी ग्रोथ थी वेंदी आहे। त हू मसूड़नि ते जॾहिं इफेक्ट थींदो आहे त ऑब्वियसली तव्हांजी जेका आहे ओरल हेल्थ उहा ख़राबु थिए पई, तव्हांजा ॾंद ख़राबु थियनि पिया ऐं उन में तव्हांखे इंटरवेंशन जी ज़रूरत आहे। अच्छा, मिसिंग जेको टुथ आहे उनजो स्माइल ते, सोशल लाइफ ते ऐं असांजी हिकिड़ी जेकॾहिं आउं थोरो अञा वधीक स्पेसिफिक थिया त साइकोलॉजिकल हेल्थ ते कहिड़ो कहिड़ो असरु थिए थो? ओके, बिल्कुलु इलाही इफेक्ट आहे। अगरि तव्हांजो ॾिसो का बि ॾंद मिसिंग आहे, स्पेशली द एंटीरियर टूथ, फ्रंट टूथ तव्हांजो मिसिंग आहे न, त तव्हां साइकोलॉजिकली ही प्रूवन आहे, ही रिसर्च चए थी कि तव्हांजी जेका नॉन वर्बल कम्युनिकेशन हूंदी आहे, हिकिड़ी त असां कहिड़ी पियो वर्बल कम्युनिकेशन, नॉन वर्बल कम्युनिकेशन में जेको मोस्ट डोमिनेटिंग फैक्टर हूंदो आहे, जेको तव्हां माण्हू खे फेस टू फेस जॾहिं ॾिसो पिया, जीअं तव्हां सां गॾु वेठी आहियां त पहिरीं स्माइल ते ई नज़र वेंदी, तव्हां स्माइल ई ॾिसंदा आहियो, ठीकु आहे, जेको तव्हांजो फर्स्ट इंप्रेशन वेंदो आहे न।
सो अगर कंहिंजो ॾंद मिसिंग आहे न त सबकॉन्शियसली हू एतिरो कॉन्फिडेंट कोन हूंदो, उनखे स्माइल करण में बि हू हेजिटेंट हूंदो ऐं मतिलबु खुली करे खिलण त परे जी ॻाल्हि आहे, स्माइल करण में हेजिटेंट हूंदो, पिक्चर्स खां भॼंदो, सोशल गैदरिंग्स खां भॼंदो। असां वटि जेका सोशली एक्टिव पेशेंट्स हूंदा आहिनि न, उहो जेसि ताईं ॾंद लॻी कोन वेंदा आहिनि न, तेसि ताईं त कुझु पेशेंट्स घर मां ई कोन निकिरंदा आहिनि। सो इट हैज़ अ वेरी मच साइकोलॉजिकल इम्पैक्ट ऐं साइकोलॉजिकली प्रूवन आहे कि स्माइल असां पहिरीं ॾिसंदा आहियूं जॾहिं पेशेंट जो, जॾहिं कंहिं बि इंसान जो असां चहिरो ॾिसंदा आहियूं, त डेफिनेटली साइकोलॉजिकल इम्पैक्ट आहे ई आहे। हा, बिल्कुलु सही। अच्छा, हाणे हिन खां पोइ जेकॾहिं आउं थोरो हिन जी ट्रीटमेंट ते अचां त हिकु शख़्स आहे, उनजो जेको आहे उहो टुथ मिसिंग आहे या मल्टीपल टीथ उनजा जेके मिसिंग आहिनि, त हर हिक जे लाइ उनजो ई जेको आहे उहो स्पेसिफिक पैटर्न ऑफ लाइक डायग्नोसिस ट्रीटमेंट उहो हूंदो आहे, या वरी असां वटि हिकिड़ी पर्टिकुलरली जनरल ट्रीटमेंट आहे जेका असां हर हिकु माण्हू ते जेको आहे अप्लाई करे सघूं था? नो, इट्स नॉट जनरल एट ऑल, बिल्कुल भी जनरल कोन्हे, छोकी जेका भी पेशेंट आहे न, हर पेशेंट डिफरेंट हूंदो आहे एंड बीइंग एन स्पेशलिस्ट इहो ई डिफरेंस हूंदो आहे जनरल डेंटिस्ट में एंड स्पेशलिस्ट में, कि स्पेशलिस्ट डेंटिस्ट ट्रेंड हूंदो आहे हर पेशेंट खे एज अ डिफरेंट पेशेंट परसीव करण जो, जो कि पेशेंट साइकोलॉजिकली डिफरेंट आहे। असां वटि पेशेंट जी साइकोलॉजिकल क्लासेस हूंदियूं आहिनि, उनखे असांखे कीअं ट्रीट करिणो आहे, एंड देन पेशेंट को सिस्टमैटिक हेल्थी आहे, को सिस्टमैटिक हेल्थी कोन्हे, उनमें कहिड़ी सिस्टमैटिक डिज़ीज़ आहे उहो बि ट्रीटमेंट चेंज करे छॾींदी आहे, एंड देन पेशेंट जी विलिंगनेस, पेशेंट जी अफोर्डेबिलिटी केतिरी आहे, एंड पेशेंट में बोन ऐं ॿिया कुझु पैरामीटर्स हूंदा आहिनि जेका असां ओरली चेक कंदा आहियूं। ट्रीटमेंट प्लान असां उनजी बेस ते ठाहींदा आहियूं एंड इट्स डिफरेंट फॉर एवरी डिफरेंट पेशेंट। अच्छा, हाणे हिन में जेकॾहिं आउं हिकु जनरल ॻाल्हि कयां त यंग पेशेंट आहे, उनजो टुथ मिसिंग आहे, हिकु टुथ जी ॻाल्हि कयूं था, त True. उनजूं कहिड़ियूं कहिड़ियूं ट्रीटमेंट हूंदियूं, ऐं तव्हां उनजो जॾहिं टुथ इम्प्लांट करणु वेंदा आहियो त उनखां पहिरियों कहिड़ियूं अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जेके तव्हांजे माइंड में लाज़मी हूंदियूं आहिनि? पुछण जो मक़सदु इहो आहे त आम माण्हू गली मोहल्ले जा जेके डॉक्टर्स हूंदा आहिनि उन्हनि वटि हलिया वेंदा आहिनि, उन्हनि खे लॻंदो आहे त बसि सस्ते में उन्हनि जी हिकिड़ी ट्रीटमेंट थी वई आहे, पर कॾहिं कॾहिं उहे इम्प्लांट्स या वरी ब्रेसिस या इन क़िस्म जूं जेके शयूं लॻाइनि था, उहे उन्हनि जे लाइ अञा वधीक ट्रीटमेंट जो त ठहियो पर उहो वबाल जो बाहिस बणिजी वेंदियूं आहिनि। त कहिड़ियूं स्पेसिफिक शयूं आहिनि जेके आम माण्हू खे बि ख़बर पवे त उन्हनि जी जेका ट्रीटमेंट थी आहे मिसिंग टुथ जी, उहा पर्टिकुलर ऐं सुठी ट्रीटमेंट थी आहे? ओके, पहिरीं त हिन ते ईंदासीं कि पेशेंट अगरि हेॾां हली थो वञे, सो आई वुड से कि न हिते असां वटि अनफॉर्चुनेटली पाकिस्तान में कुझु डेंटिस्ट कोन बि आहिनि, स्पेशलिस्ट जी त परे जी ॻाल्हि आहे, क्वैक्स हूंदा आहिनि जेको पंहिंजे टेक्नीशियंस हूंदा आहिनि, जेको पंहिंजे पाण खे डॉक्टर चवंदा आहिनि, ऐं उहो तव्हांजो ट्रीटमेंट कंदा आहिनि, विच इज़ नॉट अ ट्रीटमेंट एट ऑल, उहा ट्रीटमेंट कोन हूंदी आहे, एंड हुन सां तव्हांखे इन्फेक्शन्स बि थींदा आहिनि, बीमारियूं बि थींदियूं आहिनि, ऐं तव्हांखे इलाही नुक़सानु थींदो आहे तव्हांजी ओरल हेल्थ खे बि एंड ओवरऑल। ठीकु आहे, उन वटि त बिल्कुलु बि तव्हांखे न वञणु घुरिजे। जॾहिं बि तव्हांजो टूथ लॉस थिए त यू शुड गो टू द डेंटिस्ट, ऐं स्पेसिफिकली जेको ॾंद लॻाइण वारो स्पेशलिस्ट आहे, एज अ प्रोस्थोडोंटिस्ट वटि तव्हां वञो। एंड सेकेंडली, तव्हांजो अगरि कंहिं यंग पेशेंट आहे त उन वटि त सभु ऑप्शन्स मौजूदु आहिनि, अगरि त हुनजी हेल्थ सुठी आहे ऐं अगरि हुन वटि बोन आहे, असां बोन ज़रूरु चेक कंदा आहियूं। अगरि पेशेंट में बोन आहे त इम्प्लांट जो ऑप्शन त हूंदो ई हूंदो आहे, एंड इम्प्लांट आई थिंक इज़ द आइडियल ट्रीटमेंट फॉर अ यंग पेशेंट, अगरि पैरामीटर्स असांखे बिल्कुलु सही मिलनि था। एंड इन खां अलावा ॿिया बि ऑप्शन्स हूंदा आहिनि, जी फिक्स्ड जो ऑप्शन हूंदो आहे कि असां फिक्स ॾंद लॻायूं, जंहिंखे असां फिक्स ब्रिज चवंदा आहियूं, मिसिंग टूथ जी ॻाल्हि पई कयां। एंड देन असां वटि रिमूवेबल जो बि ऑप्शन हूंदो आहे, यानी लाहे छॾण वारा बि ॾंद आहिनि। त अगरि केरु पेशेंट बिल्कुलु ठीकु आहे उनजी हेल्थ, हुन वटि बोन आहे ऐं हुन वटि अफोर्डेबिलिटी जो को इशू कोन्हे, एंड हुनजी विलिंगनेस बि सुठी आहे, हू वाकई में रिप्लेस कराइणु चाहे थो ऐं मेंटेन करण जे लाइ बि राज़ी आहे, त हुन वटि सभु ऑप्शन मौजूदु हूंदा आहिनि। सही। ऐं अगरि जेकॾहिं इन में पाण ॻाल्हि कजे त मल्टीपल अगरि जेके आहिनि उहे टुथ मिसिंग आहिनि, त उन्हनि जे लाइ बि इहे जेके तव्हां रिमूवेबिलिटी चया त उहे ई हूंदा आहिनि, या उन्हनि खे इहा कोशिशि आहे त उन्हनि जो बोन आहे त असां उन्हनि खे परमानेंट इम्प्लांट करे छॾियूं, भले उहे ओल्डर पेशेंट्स आहिनि? यस, अगरि त हेल्थ अलाउ करे थी ऐं बोन आहे न, त सभु हर पेशेंट वटि, चाहे हू यंग हुजे चाहे हू एजिड हुजे, तव्हां वटि सभु ऑप्शंस मौजूदु हूंदा आहिनि। पर अगरि तव्हां निग्लेक्ट करियो था ऐं तव्हांजी बोन कॉम्प्रोमाइज़ थिए थी ऐं तव्हां पंहिंजी सिस्टमैटिक हेल्थ खे बि हिकिड़ी कंट्रोल कोन था करियो, त पोइ तव्हांजा ऑप्शंस लिमिट थी वेंदा आहिनि। जनरल अवेयरनेस जे लाइ अगरि आउं पुछां त केतिरे अरसे ताईं अगरि जेको आहे उहो टुथ मिसिंग रहे थो, यानी उहो ॾंद जेको आहे उहो माण्हू हुनजो ट्रीटमेंट नथा कराइनि, त पोइ बोन जेका आहे उहा बि डिज़ॉल्व थियणु शुरू थी वेंदी आहे ऐं बोन लॉस बि शुरू थी वेंदो आहे?
ओके इनजी स्पेसिफिक टाइम लिमिट कोन हूंदी आहे बिकॉज़ उहा ई ॻाल्हि आहे कि अगरि कुझु सिस्टमेटिक हेल्थ हूंदियूं आहिनि जंहिंमें बोन लॉस जेको हूंदो आहे न उहो एक्सीलरेट थी वेंदो आहे यानी स्पीड अप थी वेंदो आहे त इन लाइ को हिकिड़ो हिकु टाइम लिमिटेशन कोन्हे स्पेसिफिक टाइम कोन्हे हाँ टाइम लिमिटेशन कोन्हे तव्हांजो लाइफ स्टाइल छा आहे ठीकु आहे जी फॉर एग्जांपल तव्हां स्मोकर आहियो त स्मोकर अगरि पेशेंट हूंदो त ओरल हाइजीन हुनजी कॉम्प्रोमाइज़ हूंदी उनखे गम प्रॉब्लम्स हूंदा त उनमें पोइ टूथ लॉस जो बि चांस जेका आहे उहा वधीक हूंदो आहे इन तरह सां डायबिटीज़ आहे हाइपरटेंशन आहे सो हिकिड़ो टाइम लिमिट कोन्हे बट आई वुड रिकमेंड या तव्हां हिकिड़ी सजेशन चओ त एज सून एज तव्हांजो ॾंद हिकिड़ो बि लॉस थिए थो त तव्हांखे डॉक्टर वटि वञणु घुरिजे सही कहिड़ा कहिड़ा मिथ्स आहिनि असांजी सोसाइटी में मिसिंग टूथ जे हवाले सां ऐं उहे माण्हू छा सोचींदा आहिनि उन्हनि जो वरी उन्हनि जी बॉडी ते हेल्थ ते कहिड़ो कहिड़ो जेको असरु थिए थो मतिलबु का अहिड़ी इंट्रस्टिंग स्टोरी तव्हां वटि माण्हू ईंदा हुजनि उहे ग़लति तासुरात खणी ईंदा हुजनि पोइ वरी अव्हांजो पैटर्न ऑफ काउंसलिंग कहिड़ो हूंदो आहे उन्हनि जे लाइ ओके इनमें पहिरीं त असां पेशेंट खे न काउंसलिंग ते इलाही टाइम लॻाईंदा आहियूं उनजी रीज़न इहो हूंदी आहे कि पेशेंट शुड बी एजुकेटेड पेशेंट खे एतिरी एजुकेशन हुजणु घुरिजे कि सुभाणे हू अगरि असां वटि अचे कोन बि पियो न त हुन सां छा थियण वारो आहे ॿियो डेंटिस्ट हुनखे अगरि ट्रीट करे थो न त हुनखे ख़बर हुजणु घुरिजे बिल्कुलु एतिरी अवेयरनेस हुजणु घुरिजे पर डॉक्टर सेकेंड में बख्तावर हिते जेकॾहिं असां पहिरियां मिथ्स ते ॻाल्हायूं पोइ पेशेंट काउंसलिंग ते ॻाल्हायूं त मुंहिंजे हिसाब सां हिकिड़ो जी जी स्पेसिफिक जेको आहे स्टेप्स थी वेंदा ओके मिथ्स इलाही सारियूं मिथ्स आहिनि पेशेंट इलाही अब्रप्ट ॻाल्हियूं कंदा आहिनि मिथ इहा हूंदी आहे कि अगरि त मूं जेका आहिनि इम्प्लांट लॻायो ठीकु आहे त हिकु त इम्प्लांट खां एतिरो ख़ौफ़ज़दा हूंदा आहिनि कि इट्स अ मेजर काइंड ऑफ सर्जरी इट्स नॉट अ मेजर काइंड ऑफ सर्जरी असां तव्हांखे ओटी में कोन वठी वेंदा आहियूं ऑपरेशन थिएटर में कोन वठी वेंदा आहियूं लोकल एनेस्थीसिया ई लॻंदो आहे तव्हांखे तव्हां कॉन्शियस हूंदा आहियो पूरा ऐं उन में असां तव्हांजो इम्प्लांट प्लेस कंदा आहियूं इट्स डिस्कम्फर्ट चई सघूं था बट इट्स नॉट दैट पेनफुल देन पेशेंट खे इहो लॻंदो आहे कि इम्प्लांट जो जेको मटीरियल आहे छो कि हू ॿाहिरि खां अचे पियो स्क्रू जेका असां लॻाईंदा आहियूं अगरि आम लैंग्वेज में चवां त हुन सां मूंखे बॉडी में रिएक्शन थी वेंदो नो जेका इम्प्लांट जो जेको मटीरियल हूंदो आहे दैट्स इज टाइटेनियम एंड इट्स बायोकम्पैटिबल इट्स प्रूवन कि हू तव्हांजी बॉडी में को रिएक्शन कोन कंदो इट्स सेफ सो यू कैन गो फॉर द इम्प्लांट ठीकु आहे इन खां अलावा पेशेंट खे इहो हूंदो आहे कि मूं ॾंद लॻारायो त जेका आहे हू मुंहिंजी अखि ते असरु कंदो मुंहिंजे दिमाग़ ते असरु कंदो इहे सभु मिथ्स हूंदियूं आहिनि एंड देन पेशेंट खे इहो लॻंदो आहे कि मूं अगरि आर्टिफिशियल प्रोस्थेसिस लॻाई आहे डेंचर लॻाई आहे ॾंद लॻारायो आहे त मुंहिंजे मुंहं में स्मेल ई रहंदी तव्हांजे मुंहं में स्मेल उअं ई रहंदी अगरि तव्हां हुनजो ख़्यालु कोन कंदा जीअं असांखे पंहिंजे नेचुरल ॾंदनि जो ख़्यालु रखिणो आहे उअं ई अगरि तव्हां पंहिंजे आर्टिफिशियल ॾंदनि जो ख़्यालु रखंदा त कॾहिं बि स्मेल या हाइलिटोसिस या ओरल हाइजीन जो मसइलो कोन थींदो नाज़रीन पंहिंजी गुफ़्तगू जारी आहे पर हिते वक़्तु थियो आहे हिकु नंढे ब्रेक जो इंशाल्लाह मुलाक़ात कयूं था नंढे वक़्ते खां पोइ असां सां जुड़ियल रहूं वेलकम बैक नाज़रीन पंहिंजी ॻाल्हि ॿोल थी रही आहे मिसिंग टूथ ते जा कहिड़ा कहिड़ा इंसानी जिस्मानी सिहत ते ज़हनी सिहत ते कहिड़ा कहिड़ा असर पवनि था ऐं ब्रेक ते वञण खां पहिरियां पाण ॻाल्हियूं कयूं त कहिड़ा ग़लति तासुरात खणी पेशेंट्स ईंदा आहिनि या वरी अगरि उन्हनि जो ॾंद को बि हिकिड़ो मिसिंग आहे उहो उनजो इलाजु इन लाइ न आहिनि कराईंदा उन्हनि जे ज़हन में काफ़ी सारा ग़लति असरात हूंदा आहिनि पर हाणे पाण ॻाल्हाईंदासीं अगरि उहे ग़लति तासुरात खणी हिकु डॉक्टर वटि अचनि था त पढ़े लिखे ऐं माहिर डॉक्टर जूं कहिड़ियूं जेके उहे शयूं आहिनि त उनखे कीअं प्रॉपर वेही काउंसलिंग जेको आहे करे त डॉक्टर बख्तावर मुंहिंजो सवाल बि इहो आहे त जेकॾहिं को बि हिकिड़ो पेशेंट अचे थो काफ़ी सारियूं मिथ्स ग़लति तासुरात ऐं कहिड़ा मिसकॉन्सेप्ट जेके सोसाइटी मां खणी उहा वटि अचे थो हाणे हिकु माहिर डॉक्टर हुजण जी हैसियत सां मां हुनखे कीअं गाइड कंदा आहियो कीअं काउंसिल कंदा आहियो त उहो पंहिंजे जेको बि उनजो ॾंद मिसिंग आहे उनजो इम्प्लांट हणाए छॾियो उहो उनखे काफ़ी सारी शयुनि खां बचाए सघे थो ओके ऑब्वियसली पेशेंट जॾहिं ईंदो आहे हिकु त डेंटल फोबिया बि इलाही हूंदो आहे पेशेंट खे पेशेंट इलाही एंशियस हूंदो आहे ओके त इनमें इहो हूंदो आहे कि स्पेशलिस्ट जो रोल ई इहो हूंदो आहे उनमें हिकिड़ी ख़ासियत स्पेशलिस्ट में हुजणु घुरिजे कि उनमें पेशेंस इलाही हुजणु घुरिजे ही और शी शुड बी अ वेरी गुड लिसनर ठीकु आहे असां जॾहिं पहिरियों अपॉइंटमेंट हूंदो आहे पेशेंट जो
तो उन में पहिरीं काउंसलिंग ही कंदा आहियूं एंड उन काउंसलिंग में चाहे असांखे केतिरो टाइम लॻी वञे 45 मिनट्स टू 1 आवर बि लॻी वञे इट्स बिकॉज कि एट द एंड ऑफ द डे जॾहिं पेशेंट वेंदो पियो आहे न मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी आहे कि पेशेंट जा सभु डाउट्स क्लियर हुजणु घुरिजनि एग्जैक्टली पेशेंट बिल्कुलु फ्री माइंड सां वञे एंड आउं उनखे टाइम ॾींदी आहियां कि मूं तव्हांखे सभु चॉइसिस ॿुधायूं आहिनि तव्हांजे सभु क्वेश्चन्स जा आंसर ॾिना आहिनि नाउ इट्स अप टू यू कि तव्हां छा था चाहियो एंड तव्हां वटि ही सभु चॉइसिस आहिनि तव्हां इन मां छा चूज़ था करियो त ऐं इन खां अलावा तव्हां पेशेंट खे एजुकेट कंदा आहियो ओरल हाइजीन ते बि छो कि उनखे ओरल हाइजीन जो जॾहिं ख़्यालु रखंदो तॾहिं ई पहिरियां नेचुरल लेंदी बचाईंदो ऐं उन ते ई मुंहिंजो ज़ोर हूंदो आहे इनखे थोरो सो अगरि इलेबोरेट करियां त उहो ईअं थींदो कि ॾिसो आउं हमेशह चवंदी आहियां कि आउं आहियां त माहिर ॾंद ठाहिण जी बट आहे त उहो आर्टिफिशियल आहे न इट्स लाइक कि तव्हांजो बॉडी पार्ट अगरि का मिसिंग आहे तव्हांजी ॿांह मिसिंग आहे या तव्हांजी टंग मिसिंग आहे त ठाहिण वारो त परफेक्ट ठाहे ॾींदो बट जेका तव्हांखे अलाह ताला शइ ॾिनी आहे ओड़ी त कोन हूंदी उन न जहिड़ो उनजो कमु न एक्ज़ैक्टली हूंदो उनजो नेमो बदल का बि कोन्हे उनजो सब्स्टिट्यूट का बि कोन्हे त मुंहिंजो फोकस हमेशह मुंहिंजी जेका हिकिड़ी हूंदी आहे न पेशेंट ते ज़ोर इहो हूंदो आहे त तव्हां नेचुरल ॾंदनि खे एॾो ख़्यालु रखो कि तव्हांखे आर्टिफिशियल जी त नीड उहो न पए कीअं ख़्यालु रखी सघिजे थो ॾंद जो यानी उनजा प्रिवेंटिव मेजर्स कहिड़ा कहिड़ा आहिनि एग्ज़ैक्टली ॾिसो इट्स ऑल अबाउट लाइफ स्टाइल ठीकु आहे तव्हां पंहिंजे लाइफ स्टाइल खे कीअं मॉडिफाई था करियो उनखे तव्हां उनमें कीअं चेंजिस था आणियो ऐं उहो सबकॉन्शियसली तव्हांजे रूटीन जो जॾहिं हिसो थी वेंदो न त तव्हांखे उहो मुश्किल कोन लॻंदो इनमें इट्स वेरी सिंपल कि तव्हांखे ब्रशिंग करणी आहे ट्वाइस अ डे ठीकु आहे आफ्टर द ब्रेकफास्ट एंड आफ्टर द डिनर जॾहिं तव्हांखे लॻे थो कि हाणे आउं सुम्हण वारी आहियां ऐं मूंखे कुझु कोन्हे खाइणो उनखां पोइ तव्हां फ्लॉस जो इस्तेमालु करे सघो था छो कि ब्रश जो रोल हूंदो आहे ॾंदनि खे साफ़ करण जो ॾंदनि जे विच जो हिसो जेको हूंदो आहे उनखे असां चवंदा आहियूं इंटरडेंटल एरिया यानी ॾंदनि जे विच जो हिसो उनखे फ्लॉस साफ़ कंदो आहे उनखां अलावा तव्हां पंहिंजी जेका डाइट आहे उनमें शुगरी इंटेक घटि करियो खाधे खे चिपकण न ॾियो जॾहिं खाधो चिपके थो त मुंहं में जेके बैक्टीरिया हूंदा आहिनि उहो उनखे एसिड में कन्वर्ट करे छॾींदा आहिनि ऐं डेंटल डिके या माकोड़ी जंहिंखे असां चऊं उहो लॻणु शुरू थी वेंदी आहे तव्हां कार्बोनेटेड ड्रिंक्स जो इस्तेमालु घटि करियो मॉडरेशन में रखो तव्हां सब्सटेंस अब्यूज़ थी वियो अल्कोहल थी वियो स्मोकिंग थी वियो गुटका पान नशावर शयुनि जो इस्तेमालु न करियो एंड एवरी 6 मंथ्स असां रिकमेंड कंदा आहियूं कि तव्हां डेंटिस्ट खे ज़रूरु चेकअप करायो सो दैट अगरि तव्हां में माइनर प्रॉब्लम्स आहिनि हुते एड्रेस थी वञनि एंड लास्ट बट नॉट द लीस्ट कि अगरि इन केस तव्हांखे कोई स्ट्रेस फैक्टर आहे त प्लीज़ उन स्ट्रेस खे रिड्यूस करण जी ज़रूरु ज़रूरत आहे बिकॉज स्ट्रेस इज़ ऑल्सो अ फैक्टर जेको तव्हांजी डेंटल हेल्थ खे कीअं ख़तमु करे असरअंदाज थिए सघे थो स्ट्रेस एंजाइटी डिप्रेशन अगरि आहे त उहो डेंटल हेल्थ ते कीअं असरअंदाज थिए थो उहो ईअं अंदाज़ थिए थो कि हिकु त जेका डिप्रेशन जो पेशेंट हूंदो आहे उहो वैसे ई लथार्जिक हूंदो आहे उहो पंहिंजी ओरल हाइजीन खे ऑब्वियसली उहो पंहिंजे लाइफ खे सीरियस कोन पियो वठे त पंहिंजी ओरल हाइजीन खे छा सीरियस वठंदो ऐं सेकेंडली अगरि तव्हांखे जॾहिं स्ट्रेस आहे एंगर ऐं फ्रस्ट्रेशन जेका तव्हांजे सप्रेस्ड इमोशन्स आहिनि न उनमें छा थींदो आहे कि असां चवंदा आहियूं नक्टर्नल ब्रक्सिज़म यानी राति जो जॾहिं तव्हां सुम्हंदा आहियो न तव्हांखे ख़बर कोन पवंदी आहे बट इनवॉलंटरी तव्हां पंहिंजा ॾंद कुटींदा आहियो ॾंद ग्राइंड करणु शुरू करे छॾींदा आहियो इनखे असां चवंदा आहियूं ब्रक्सिज़म हाणे जॾहिं एॾी फोर्स लॻे थी ॾंदनि में त ऑब्वियसली ॾंदनि ते त असरु पवंदो न ॾंद डैमेज थियणु शुरू थींदा तव्हांजा मसूड़ा कमज़ोर थींदा सुबुह जो उहो पेशेंट उथंदो आहे उनखे ब्लीडिंग थींदी आहे मुंहं मां उनखे ॾंद सेंसिटिव महसूसु थींदा आहिनि उनखे ख़बर बि कोन हूंदी आहे कि मूं राति जो छा कयो आहे छो की हुनखां हू इनवॉलंटरी थिए पियो ऐं बिल्कुलु इन सां ई तव्हांजे जबड़े में बि सूर थींदो आहे तव्हांजे कन में तव्हांजे मथे में तव्हांजे मसल्स में सुबुह जो सॼी टेंडरनेस हूंदी आहे त जेसि ताईं तव्हां हुन स्ट्रेस खे एड्रेस नथा करियो अगरि कोई सिवियर स्ट्रेस आहे त तव्हां साइकोलॉजिस्ट या इवन साइकेट्रिस्ट जी बि हेल्प वठी था सघो त इनखे ज़रूरु एड्रेस करणु डॉक्टर घुरिजे बख्तावर हिते हिकु जनरल अवेयरनेस जे लाइ क्वेश्चन आहे त सभ खां पहिरियां मां ॻाल्हि कई त प्रिवेंटिव मेजर्स में ब्रशिंग जेका टेक्निक आहे उहा बि सुठी हुजणु खपे त सभ खां पहिरियां त सुठी ब्रशिंग टेक्निक कहिड़ी आहे ऐं ॿियो इहो आहे त काफ़ी सारा ब्रांड्स काफ़ी सारियूं जेके आहिनि उहे हिते असां वटि टूथपेस्ट हलनि पियूं पर उन्हनि में अगरि हिकु आम माण्हू ख़रीद करे थो त कहिड़ा कहिड़ियूं जेके आहिनि उहे उनजा इंग्रीडियंट्स उहे ॾिसी ऐं पोइ हू ख़रीद करे त जीअं हुनखे ख़बर पवे त हीअ सुठी टूथपेस्ट आहे मां अगरि हिनखे इस्तेमालु कंदुमि त हिनजो फ़ाइदो थींदो छो जो असां वटि स्केम्स ऐं जेके 2 नंबर शयूं आहिनि उहे त जाम आहिनि त पहिरियां अव्हांखे इहा शइ ॿुधाइणु खपे त सुठी ब्रशिंग टेक्निक कहिड़ी आहे ॿियो इहो आहे त पेस्ट ख़रीद करण खां पहिरियां आम माण्हू कहिड़ी सुठी पेस्ट खे ख़रीद करे सघे थो
ओके, हिन में इहो हूंदो आहे कि ब्रशिंग टेक्निक जेका रिकमेंड कंदा आहियूं, बास मेथड चवंदा आहियूं असांखे, उनमें ही हूंदो आहे कि सर्कुलर मोशन में तव्हां पंहिंजे ॾंद ते 45 डिग्री जे एंगल ते ब्रश रखे सर्कुलर मोशन में ब्रश करो, ठीकु आहे। ऐं ब्रश कंदे वक़्त हींअर मॉडल प्रेज़ेंट कोन्हे, लेकिन वैसे आउं तव्हांखे ॿुधाए छॾियां कि असां सिर्फ़ु फ्रंट वारी सरफेस जेका हूंदी आहे ॾंद जी, सिर्फ़ु उनखे ई कवर कंदा आहियूं। इहो कोन सोचंदा आहियूं कि ॾंद थ्री डायमेंशनली आहे, यानी अंदरि वारी बि सरफेस आहे, त उते बि असांखे ब्रश लॻाइणो आहे। ऐं इन खां अलावा तव्हां जॾहिं ब्रश कंदा आहियो न, त तव्हां माइंडफुल कोन हूंदा आहियो, ॻाल्हाईंदे हलंदे फिरंदे मां ब्रश कंदा आहियूं कि बसि हिकिड़ी तसली थी वञे। तव्हां जॾहिं ब्रश करियो था त उनखां पोइ यू नीड टू चेक आउट कि का शइ चिपकियल कोन्हे, ऐं मुंहिंजो जेका मुंहुं क्लीन आहे। ऐं तव्हांखे उहो सुबुह जो नाश्ते खां पोइ करिणो आहे, राति जो मानी खां पोइ करिणो आहे, छोकी राति जो तव्हांजो सलाइवा रिड्यूस थी वेंदो आहे जॾहिं तव्हां निंड में हूंदा आहियो, त इन लाइ असां चवंदा आहियूं कि तव्हांखे राति जो बि ब्रश करिणो आहे। ऐं सेकेंड तव्हांजो क्वेश्चन हो टूथपेस्ट जो, त आई थिंक टूथपेस्ट खां वधीक तव्हांजी ब्रशिंग टेक्निक जो रोल आहे, बिकॉज़ को ब्रांड नेम कोन वठंदसि, बट कमर्शियली एतिरा प्रोडक्ट्स आहिनि मार्केट में। टूथपेस्ट में असांखे सिर्फ़ु फ्लोराइड ॾिसणो हूंदो आहे कि फ्लोराइड हर टूथपेस्ट में मौजूदु आहे ई आहे। हा, पर कुझु कंडीशन्स हूंदियूं आहिनि, जीअं हर्बल टूथपेस्ट हूंदा आहिनि या वाइटनिंग टूथपेस्ट हूंदा आहिनि, त उहा असां स्पेसिफिक कंडीशन जे हिसाब सां ॾींदा आहियूं। बाक़ी टूथपेस्ट खां अलावा आई थिंक कि मेन तव्हांजी ब्रशिंग टेक्निक जो रोल आहे। आख़िरी अव्हांजे तरफ़ां कहिड़ो मैसेज हूंदो आम माण्हू जे लाइ, त हू कहिड़ियूं कहिड़ियूं शयुनि खे अपनाए त जीअं हू सभ खां पहिरियों पंहिंजी ओरल हाइजीन ऐं पंहिंजी जेका ओरल कैविटी आहे उनजो ख़्यालु रखे, ऐं उनखां पोइ कहिड़ियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके उनखे ॾंद खे ज़ाया करण खां ऐं उन्हनि खां बचाए सघनि थियूं? इनमें पहिरीं तव्हां चवंदसि कि प्रिवेंशन इज़ ऑलवेज बेटर देन क्योर। हमेशह तव्हांखे कोशिशि करणु घुरिजे कि पंहिंजा असली ॾंद ई प्रिज़र्व करो। अगरि तव्हां इहो सोचे वरितो कि जेका मुंहिंजा ॾंद आहिनि उहा जीअं मुंहिंजा बाक़ी बॉडी पार्ट्स आहिनि उहे आहिनि, त पोइ तव्हां एतिरा कॉन्शियस थी वेंदा कि तव्हां पंहिंजे ॾंदनि खे कुझु थियण ई कोन ॾींदा। पंहिंजे ओरल हेल्थ खे, डेंटल हेल्थ खे उअं ई वठो जीअं तव्हां पंहिंजी जनरल बॉडी हेल्थ खे वठंदा आहियो, पोइ तव्हांखे कॾहिं बि प्रॉब्लम कोन थींदो। सेकेंडली, तव्हां अगरि जीअं मूं पहिरीं बि ॿुधायो, तव्हां अगरि ब्रशिंग टेक्निक प्रॉपर था करियो, टाइम ते ब्रश करियो था, फ्लॉसिंग करियो था, शुगर इंटेक घटि था करियो, कार्बोनेटेड ड्रिंक्स नथा पियो या घटि मॉडरेशन में पियो था, ऐं नशावर शइ जो इस्तेमालु नथा करियो, ऐं रेगुलर डेंटल चेकअप करायो था एवरी 6 मंथ्स, ऐं स्ट्रेस खे रिड्यूस करियो था, ऐं पंहिंजी सिस्टमैटिक हेल्थ खे कंट्रोल करियो था, त कॾहिं बि तव्हांखे एज सच डेंटल इश्यूज़ कोन थींदा। वॾी महिरबानी डॉक्टर साहिबा, थैंक यू सो मच। तव्हां आया ऐं माशाल्लाह सां काफ़ी हिकिड़ी कारआमद गुफ़्तगू रही। अगरि नाज़रीन अव्हांखे मुख़्तसरनि तौर ते ॿुधायां त अॼु जे प्रोग्राम में असांजी छा ते डिस्कशन हुई, असांजी हुई मिसिंग टूथ ते, ऐं उनजा जिस्मानी ऐं ज़हनी इन ते कहिड़ा असर थियनि था। सभ खां पहिरियां असीं ॻाल्हि इहा कई त जेकॾहिं जेको ॾंदु आहे उहो अगरि मिसिंग आहे, उन सां जेको आहे उहो न सिर्फ़ु इहो आहे त तव्हांजी स्माइल ते, मुस्कुराहट ते असरु थिए थो, पर उहो तव्हांजी जिस्मानी सिहत ते बि असरअंदाज़ थी सघे थो। ऐं उहो वरी डॉक्टर साहिबा हिकिड़ो ॾाढी स्पेसिफिक शइ ॿुधाई त असांजो जेको TMJ जॉइंट हूंदो आहे, यानी जेको खाॼी खे ऐं जेको आहे उहो मथे हिसे खे हिनखे जोड़ींदो आहे, उनजे अगरि जॉइंट में इलाही सारा मसइला थी वेंदा आहिनि, ॾंद वधी वेंदा आहिनि, उनखां पोइ काफ़ी सारा कॉन्सिक्वेंसिस अची सघनि था। उनखां पोइ तव्हां सुठे तरीक़े सां खाधो चॿाड़े न आहियो सघंदा। हाणे सुठे तरीक़े सां खाधो न आहियो चॿाड़े सघंदा, त उनजो असरु वरी हाज़मे वारे सिरिश्ते ते उन्हनि ते जेको आहे उहो पवंदो आहे। पोइ वरी पाण हिन शइ ते बि ॻाल्हायो त ग़लति तासुरात खणी, मिथ्स खणी माण्हू असां वटि ईंदा आहिनि त को वॾो प्रोसेस आहे, हिन सां गॾु जेको आहे उहो मां आर्टिफिशियल ॾंदु हणाईंदुमि त उनजा जेके आहिनि उहे स्मेल, यानी उनजी जेका आहे उहा बदबू वग़ैरह उहा शइ थी सघे थी, त उनजा बि काफ़ी सारा जेके आहिनि उहे खणी ईंदा आहिनि, पर उन्हनि जी हिकिड़ी प्रॉपर काउंसलिंग जी ज़रूरत आहे। अच्छा, काउंसलिंग जा मेथड्स जेके डॉक्टर साहिबा ॿुधाया उहे सिर्फ़ु आम माण्हू जे लाइ न, बल्कि हिकु जूनियर डॉक्टर जे लाइ बि ॾाढा आम हूंदा आहिनि। त अॼुकल्ह दुनिया जो पैटर्न चेंज थी चुको आहे, ऐं मेडिकल एथिक्स में इहा शइ जेका आहे उहा पढ़ाई वेंदी आहे त अगरि को पेशेंट तव्हां वटि अचे थो, उनजी प्रॉपर काउंसलिंग करणु अव्हांजी ज़िम्मेदारी आहे। मां इहा ॻाल्हि कयां थो, ज़िम्मेदारी आहे, मुंहिंजो फ़र्ज़ु आहे, इहो उन पेशेंट ते एहसान कोन्हे। अगरि तव्हां हुनखे 2-2.5 मिंट वधीक ॾेई छॾिया, तव्हां हुन ते एहसान न आहियो कंदा, इहा अव्हांजी ज़िम्मेदारी आहे। इंटरनेशनल जेके बि असां वटि मेडिकल ऑर्गनाइज़ेशन्स आहिनि उहे इन शइ ते ज़ोर बि ॾियनि थियूं, ऐं अगरि को अहिड़ो डॉक्टर कंदो आहे त उहा हुनजी हिकिड़ी ज़िम्मेदारी थिए थी, उनजो फ़र्ज़ु आहे, ऐं पेशेंट जी इहो जेको आहे उहो राइट आहे, हक़ आहे। ऐं उनखां पोइ फाइनली पाण हिननि ते ॻाल्हि कई त कीअं अव्हां पंहिंजो ख़्यालु रखी सघो था, त हर 6 महीने ॾंदनि जो चेकअप करायो, अव्हांजो ॾंदु मिसिंग आहे त उनजी प्रॉपर ट्रीटमेंट करायो, बजाए इनजे जो उहो सिर्फ़ु मिसिंग जेको आहे उहो टुथ वरी अव्हांजी बोन लॉस जी तरफ़ बि अव्हांखे वठी वञे ऐं मुख़्तलिफ़ कॉम्प्लिकेशन जी तरफ़ वठी वञे। हमेशह ख़ुशि रहो, सलामत रहो, मुस्कुराईंदा रहो, इंशाल्लाह मुलाक़ात थिए थी अॻे हफ़्ते अव्हां सां हिकु नई एपिसोड में। जेसीं ताईं इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।